कंडियारो मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जे रेलवे कॉलोनी वारे इलाइक़े जो रोड न ठहिण ऐं बास ठेकेदार ख़िलाफ़ रवासिन पारां रैली कढी शहर जो गश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सईद गोपांग, सोहेल घांगरो, नवीद सूमरो, मोहसन अबड़ो, जमील राजपर ऐं ॿियनि जो चवणु हो त रेलवे कॉलोनी जो रोड वरे खां तबाह थियल हो। इलाइक़े वासिन एहतजाज कया, जंहिं खां पोइ रोड मंज़ूर थियो। हाणे ठेकेदार गुलाम कादिर सहतो रोड जो कम शुरू नथो कराए, हू टाल मटोल करे रहियो है। ठेकेदार पंहिंजी मर्ज़ी हलाए रहियो है। रोड तबाह हुजण करे मोहल्ले वासिन खे सख़्त तकलीफ़नि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो है। दाहुन बावजूद ठेकेदार कम शुरू नथो कराए। हिननि मुतालबो कयो त ठेकेदार गुलाम कादिर सहतो ख़िलाफ़ कदम खणी जल्द रोड जो कम शुरू कराए ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। सूमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप, 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 033337025516, तालिब हुसैन 031713109060। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।